लेकिन मूंखां कोई पुछे त मुंहिंजा उस्ताद केरनि, मां चवंदुमि उस्तादनि जा किताब किताबनि जी दोस्तीअ सां, किताबनि जे प्यार सां, किताबनि जे मालूमात सां असां हिते पहुतासीं। तंहिं करे तव्हां सभु पाण खे सम्झो त तव्हां सभु सफ़ीर बि आहियो। जेका तव्हांजे ज़हन में का ॿी का फील्ड हुजे, से फॉर एग्ज़ाम्पल तव्हांजो मां DC थी सघां थो, SP थी सघां थो, मिनिस्टर थी सघां थो, तव्हां सभिनी में इहा शइ मौजूदु आहे। सिर्फ़ु ख़ाली हिमत करणी आहे, ॿ शयूं करणियूं आहिनि, सिर्फ़ु ख़ाली न हिकिड़ो इहो करिणो आहे, तव्हां पाण में हौसलो पैदा कयो। बाबा का बि ज़िंदगी बि शइ नामुमकिन कोन्हे, तव्हां हर सभु शइ हासिलु करे सघो था। ऐं ॿी ॻाल्हि इहा त तव्हांखे कोई चीज वठी थोरो गाइड करे रस्ते ते किरे कराइणो आहे, लेकिन तव्हांखे गाइडेंस मिलंदी त तव्हांखे रस्तो पाण नज़र अची वेंदो। सिर्फ़ु इहे ॿ शयूं जेके आहिनि तव्हांखे जेकॾहिं सम्झ में अची वयूं, बाक़ी कमु तव्हांखे पाण ई करिणो आहे। असां वटि मसइलो इहो आहे त असां वटि जेके रोल मॉडल्स आहिनि, जेको तव्हां ज़िक्र कयो, उन्हनि जी कमी आहे। असां जेके रोल मॉडल्स खे ॾिसूं त जेके वक़्तु विञाईंदा आहिनि, बेकार माण्हू हूंदा आहिनि। फ़र्ज़ु कयो त माना असांजो जागीरदारी समाज आहे, असांखे चङो मुड़ुसु सम्झो वेंदो आहे जेको वॾेरो जेको मिल्कियत हुजे, पर बुनियादी तौरु वॾेरे तव्हां सुबुह खां शाम ताईं ज़िंदगी खे स्टडी कयो त हू सॼो ॾींहुं वक़्तु विञाईंदा आहिनि। माना वक़्तु जेको आहे उहो विञाईंदा आहिनि, उहो वेही कचहरियूं कंदा आहिनि, हवाल कंदा आहिनि, ॿियो कमु कंदा आहिनि। हाणे वरी जेको आहे सो उहो सियासत, हुनखे सियासत में मौक़ो मिलियो आहे, पोइ सियासत में इक़्तिदार में अची करे उहो ॿियनि कमनि में बि घणो था इन्वॉल्व थी वञनि, नतीजे में वक़्तु विञाइनि था। ऐं मां हिकिड़ी तव्हांखे इहो अर्ज़ु कयां त जेको वक़्तु आहे न, इहो अलाह जो तोहफ़ो आहे, इहो सभिनी खे हिकु एतिरो मिलंदो आहे। अॼोको ॾींहुं जेतिरो 24 कलाक मूंखे मिलंदा, उहो बि तव्हांखे साॻिया मिलंदा। ऐं हीअ सभिनी माण्हुनि खे हिकु जेतिरो इंडोमेंट ऑफ गॉड आहे, इंडोमेंट ऑफ गॉड उहा सभिनी खे हिकु तरी मिलियल आहे। माना उहो मूंखे घणी कोन्हे, को तव्हांखे आहे। असुलु कामयाबी ॻाल्हि इहा आहे त उहो वक़्त जो सही इस्तेमालु केतिरो करे। असांखे इहे रवायतूं रीतियूं तब्दील करणियूं आहिनि। जेको वांदो माण्हू आहे, जेको वक़्तु विञाए थो, उहो बेकार माण्हू आहे। उहो न फ़क़ति सोसाइटी ते ॿार आहे, पर तव्हांजे मथां ॿार आहे। तव्हांजा रोल मॉडल्स उहे न हुजनि, तव्हांजा रोल मॉडल्स उहे हुजनि जेके महिनत कनि था, पाण मञाइनि था। इन हिकिड़ी ॻाल्हि खे तव्हां ज़हन में मञो त वक़्तु तव्हां वटि हिकिड़ो असासो आहे, हिकिड़ी क़ीमती शइ आहे। इन जो जेकॾहिं तव्हां ज़िया कयो, ज़ियान कयो, त उहो तव्हां पाण ज़्यादती कई। माना पहिरियों वक़्त खे उहा न विञाइणो। ॿियो हीउ जेको तव्हांजो पोयां जेके छोकिरा नज़र था अचनि, इहे अञा नंढी उमिरि जा आहिनि, कची उमिरि जा आहिनि। इहो वक़्तु हूंदो आहे फ़ैसिले करण जो, करिणो छा आहे। ठीकु आहे न, तव्हां हितां जेको आहे सो पढ़ी लिखी क़ाबिल बि थी सघो था, डॉक्टर इंजीनियर बि थी सघो था, ऑफिसर बि थी सघो था, बिज़नेसमैन थी सघो था। हीअ तव्हांजी डायरेक्शन हिते सेट थींदी आहे। ऐं इन्हनि ॾींहंनि में जेको आहे सो महिनत करणु घुरिजे। असुल में त महिनत तव्हांखे पंहिंजा वालदेन कनि, चाहे ॻाल्हि तव्हांखे सम्झाइनि, न आहे त उस्ताद कनि, न त मुआशिरे जा उहे कामयाबु फ़र्ज़ जेके सम्झो था तव्हांजा कामयाबु फ़र्ज़ आहिनि, उहो तव्हांखे सम्झाइनि। सो इहे आहिनि बुनियादी ॻाल्हियूं। बाक़ी मां जेको आहियां हिते तव्हांखे वन वे ट्रैफ़िक लेक्चर ॾियणु न आयो आहे, त सिर्फ़ु मां तव्हांजी पंहिंजूं ॻाल्हियूं कंदुमि। पर तव्हांखे जेकॾहिं सुवाल हुजनि त उहो मूंखां पुछो, मां तव्हांखे सम्झायां। हाणे मुंहिंजे पंहिंजे क्रेडिट में जेके ॻाल्हियूं आहिनि, जेके मां तव्हांखे ॿुधायां, त जेके बि साईं आहिनि, तव्हां सभिनी खे ख़बर हूंदी त बाबा हिते जेके बहितरीनु नौकरियूं आहिनि, उहे CS ऑफिसर खे मिलंदियूं आहिनि। माना उहे सफ़ीर बि थींदा आहिनि, SP बि थींदा आहिनि, सेक्रेटरी बि थींदा आहिनि। त सभिनी खां जेके बहितरीनु जॉब्स आहिनि, उहा CSS करण खां पोइ मिलंदियूं आहिनि। मूंखे इहो दादा त मां CSS बि कई, न फ़क़ति CSS कई, पर जेको मुंहिंजी थ्योरी में मार्कूं हुयूं, उहो उन वक़्तु सिंध में अर्बन ऐं रूरल में नंबर 1 हुयूं। ॿी ॻाल्हि इहा हुई त मुंहिंजी सफ़ा नंढी उमिरि, हाणे मां हिते जेको आहे सो 21 सालनि जो कहिड़ो ॿार आहे जेको थी बीहे, 21 सालनि जी उमिरि हुजे, 21, 22, 19, 20 सालनि जो कोई कोन्हे। तव्हां साईं जी 21 सालनि जी आहे, साईं जी 21 साल मुठी बि, तुंहिंजी घणी उमिरि आहे? तव्हां 17, तव्हां न ठाहियो, तव्हां वधायो। 21 सालनि जी उमिरि में उहो मां इम्तिहान पास बि करे वियुमि, ऐं नंबर बि कया। हाणे 21 सालनि जी उमिरि में 21 सालनि जी उमिरि में इहो बि ॾिसिजो त मां जेको आहे सो मैट्रिक रेगुलर, इंटर रेगुलर, BA प्राइवेट कई। माना ईअं बि कोन हो त मां कंहिं वॾे इंस्टीट्यूशन में पढ़ियुमि या कराची में पढ़ियुमि। मां पढ़ियुमि हुते ॻोठ में, पर मां 21 सालनि जी उमिरि में पास थियुमि। माना उहो जेको सॼा कॉन्सेप्ट वियो आहे, उहो सम्झी उनखे CSS में आख़िर में इहो ॾिसंदा आहिनि त बाबा तव्हांजी पंहिंजी राय छा आहे। मसइला त तमामु घणा आहिनि, पर उहा उन पोज़ीशन में मां अची वियो हुउमि त मां पंहिंजी राय ॾिनी, जंहिंजे करे मां इम्तिहान पास करे 12 सब्जेक्ट पास थी आहे। हाणे तव्हांखे मां इहा ॻाल्हि थो ॿुधायां त हिकु त इहा आहे त उहो CSS जे ऑफिसर वारी नौकरियूं, ऐं ॿियूं बि इन खां अलावा नौकरियूं आहिनि। तव्हां ॿुधायो त इन खां CSS खां अञा भलियूं नौकरियूं कहिड़ियूं आहिनि। से फॉर एग्ज़ाम्पल, हीअ त माना पाकिस्तान जी ब्यूरोक्रेसी आहे न, ॿी वरी हिकिड़ी इंटरनेशनल आलमी ब्यूरोक्रेसी आहे। जेका आलमी ब्यूरोक्रेसी में तव्हांखे नाला ईंदा यूनाइटेड नेशंस जा, अक़वाम मुतहिदा,
हाणे अक़वाम मुतहदा में बि मूंखे कमु करण जो चांस मिलियो आहे माना उहो न फ़क़ति जूनियर पर सीनियर पोज़ीशन ते मां कमु कयो आहे त मूंखे उहा जान जी बि ख़बर आहे त उते आहे छा पर इन खां बि अञा सुठियूं नौकरियूं आहिनि माना इन खां बि अञा जेको आहे दुनिया में नौकरियूं आहिनि जेके जंहिंजो हिसाबु किताबु पघार जो न हूंदो आहे माना उन में उहो कलाक उहो न ॻणिबा आहिनि उन में कलाक ऐं मिंट ॻणिबा आहिनि उनखे चइबो आहे इंटरनेशनल कॉर्पोरेट जेको आहे सो एजेंसीज़ पर मूंखे उते बि जेको आहे सो कमु करण जो मौक़ो मिलियो आहे ऐं हिन वक़्तु बि जेको आहे हिकिड़ी मां बेल्जियम जी कंपनी आहे उन न फ़क़ति पाकिस्तान जो पर पूरे साउथ एशिया जो हेड आहे हाणे माना जेके साईं पढ़नि था जेके हाणे माना सीनियर आहिनि उनखे ख़बर आहे त पाकिस्तान जी ब्यूरोक्रेसी जेके पब्लिक सर्विस चइबो आहे इट कम्स ऑन द टॉप ठीकु आहे उन खां पोइ वरी हिकिड़ी इन जा मथां आहे उहा यूनाइटेड नेशन्स माना उहा इंटरनेशनल एजेंसी उन खां पोइ वरी अञा बि आहे जेका इंटरनेशनल कॉर्पोरेट फाइनेंशियल वर्ल्ड आहे उहा अञा वधीक स्ट्रांग आहे उन जेको आहे सो पे पैकेजिस सहूलियतूं या उन में क्वालिटी तमामु घणी आहे और उहे सभु शयूं तव्हां जूं मूंखे तव्हां ॾिसो माना उहो मौजूदु आहिनि हिकिड़ो तव्हांखे ॿुधायां त मुंहिंजो ओरिजिन जेको आहे बैकग्राउंड जेको आहे न सफ़ा पुअर आहे माना मां ॻोठ जो नंढे ॻोठ जो सिंधी मीडियम जो पढ़ियल हिकिड़ो इहो आहे त मां बिल्कुलु तव्हां जेके पोज़ीशन में इन खां हेठि ते हुयुमि ऐं हाणे ॾिसो मां इन पोज़ीशन ते पहुतो आहियां हाणे तव्हांखे सभु शयूं मुंहिंजे मुंहं में आहिनि तव्हां सुवाल कयो मां तव्हांखे जवाबु ॾियां इंट्रैक्शन मां तव्हां न कयां त तव्हांजी ॻाल्हियूं ॿुधां केरु बि सुवाल करे सर हिकिड़ो क्लास में जीअं वेठा हूंदा जब पढ़ाईंदो आहे उन जी ॻाल्हि थोरो ईअं लॻंदो आहे सम्झूं पिया त कोई दिमाग़ में वेंदो इहो अक्सर मसइलो थी वियो आहे जॾहिं हिन ॻाल्हि जी प्रेज़ेंटेशन ॾींदा पोइ दिमाग़ में वेंदो आहे स्टेज जे बारे में लिखंदो घणो जाम लिखंदो तॾहिं दिमाग़ में माना दिमाग़ में न वेंदो आहे हाणे हीअ हिनखे चवंदा आहिनि अंग्रेजी में लर्निंग कर त माना जेका लर्निंग थींदी आहे उहा कीअं थींदी आहे उन मां अंग्रेजी में ॿुधाईंदुमि तव्हां हिनखे सम्झण जी कोशिशि उन में चवंदो आहे आई सी आई फॉरगेट माना जेका तव्हां ॾिसंदा आहियो उहा शइ विसरी वेंदी आहे ठीकु आहे आई लिसन माना उस्ताद पढ़ाए त आई लिसन आई फॉरगेट ठीकु आहे आई रीड आई अंडरस्टैंड माना मां पढ़ां थो त माना अंडरस्टैंड थो कयां बट इफ आई डू देन आई लर्न त माना आई नेवर फॉरगेट तंहिं करे चवंदो आहे सभिनी खां सुठे में सुठी शइ हूंदी आहे उहा लर्निंग बाय डूइंग हूंदी आहे माना जेको शइ तव्हां कमु कंदो न उहा तव्हांखे ईंदी बसि का बि शइ ड्राइविंग आहे से फॉर एग्ज़ाम्पल मां तव्हांखे चवां थो हीअ मैनुअल पियो थो किताब जो हीअ ॿुधाईंदो तव्हांखे हीअ ब्रेक आहे हीअ क्लच आहे हीअ तेल आहे उहा सॼो तव्हां पढ़ी हिफ्स करे वञो पर गाॾी हलाईंदो गाॾी कोन हलाए सघंदो इट्स लर्निंग बाय डूइंग तंहिं करे जेको ॿुधो था 10% तव्हांजे ज़हन में कोन ईंदो माना उस्ताद जो लेक्चर तव्हांखे 10% न जेको आहे मस्तु ज़हन में ईंदो पर उन जे पुठियां जेकॾहिं तव्हां पढ़ंदो त 10 खे 50% कान ईंदो पर जेकॾहिं तव्हां वरी कंहिंखे ॿुधाईंदो लिखंदो त पोइ तव्हांखे 100% ईंदो मुंहिंजी कामयाबी जेकॾहिं मूंखां पुछो त मुंहिंजी सिर्फ़ु राइटिंग स्ट्रेंथ थी मूं वटि जेको बि आइडिया हूंदो उनखे मां लिखंदो हुउमि माना इवन शइ मूंखे यादि बि हूंदी मां जे अंग्रेजी में चवंदो इट शुड कम अंडर माई पेन माना जेकॾहिं का शइ मुंहिंजे पेन जे हेठां आई त उहा मुंहिंजी थी वई लिखण में मां चवंदो आहियां त बाबा तव्हांजो जेको पढ़ण में 10% फैकल्टीज़ ऐं जेको ॿुधण में 1% फैकल्टी पर जेकॾहिं तव्हां लिखंदा त 100% तव्हांजो दिमाग़ु इस्तेमालु थींदो 100% फैकल्टी इस्तेमालु कंदो तॾहिं तव्हांजो हिकिड़ो सेंटेंस निकिरंदो आहे पोइ जेकॾहिं तव्हांखे फस्ट को तव्हांखे शइ यादि करणी आहे या इम्कान में पढ़णो उहो परफॉर्म करिणो आहे त लिखंदा कयो जेकॾहिं लिखंदव कोन त उते रहिजी वियो हाणे जेको असां वटि आहे न उहो जेको वॾा सम्झाया त उहो पढ़ण बि आहे त लिखण बि आहे यानी पढ़ियो लिखियो चवंदा आहियूं न सिर्फ़ु पढ़ियो कोन चवंदा आहियूं त सिर्फ़ु पढ़ण सां बि माण्हू जेको आहे सो डिग्री याफ़्ता कोन थो लिखण सां थो थिए परफेक्शन लिखण में मुंहिंजे ख़्याल मुंहिंजी ॻाल्हि सम्झी वठो ठीकु आहे I am Yasir Ali, I am a graduate from St. Agricultural University, Kandujam in the field of information and technology. And currently, sir, I am a primary teacher. I am teaching here in Kadiam University में master camp computer science में. सर मुझे सवाल ये हुआ तो आऊं कंप्यूटर जी फील्ड जो आहियां ऐं असां वटि हिते जो अलमी इहो आहे त असां बेरोज़गारी करणी आहे जो मूं टेस्ट ॾिनी NTS में ऐं टीचिंग साइड में थी वियुसि हाणे आऊं हिन साइड में बाउंड थी पियो आहियां ऐं मुंहिंजो हिन टीचिंग साइड में शौक़ु न आहे हालांकि जंहिं लेवल ते आऊं प्राइमरी ते 9th ग्रेड में पढ़ायां पियो सो इन्हनि शयुनि में जान कीअं छॾाइजे जो असां माना पाण खे माना जज नथा करे सघूं त हाणे हिन मां पोस्ट ग्रेजुएट मुंहिंजी कंप्लीट थियण वारी आहे ऐं मां अञा ताईं हिन टीचिंग साइड में आहियां त हिननि शयुनि मां असां कीअं जान छॾायूं मोस्टली असांजा नौजवान इन्हनि शयुनि खां था असां वटि जेको वॾे में वॾो मसइलो आहे पाकिस्तान जो पर ख़ुशनि सिंध जो उहो आहे गुरबत माना बेरोज़गारी ठीकु आहे डेटा तव्हांजे साम्हूं आहे तव्हां उस्ताद आहियो त सिंध में हाणे 74%
माना हीअ जेका असांजी कराची खे छॾे करे बाक़ी सिंध तबदा आहिनि जेके इंटीरियर सिंध न चवंदा आहियूं पर रूरल सिंध चवंदा आहियूं उन में 74% माण्हू बिलो द पॉवर्टी लाइन आहिनि माना बिलो द पॉवर्टी लाइन त हुनजी जेका ॾींहं जी पघार कमाई आहे उहा $2 जी माना मतिलबु $300 बि कोन थी थिए हाणे 75% माना वॾो अंदाज़ो आहे न हाणे हिते जेको आहे सो सर्वाइवल जी गेम आहे त माना तव्हांखे पहिरियों माना पाण खे सर्वाइव करिणो आहे सर्वाइवल इंस्टिंक्ट हूंदी पोइ तव्हां माण्हू जेकॾहिं माना पाणी में किरंदो आहे कंहिं तकलीफ़ हूंदो आहे त पहिरियों सहारे खे वठंदो आहे मां सहारो वठां त मां किनारे ते पहुचां त हुन लाइ जेकॾहिं तव्हां इहो फ़ैसिलो कयो त सही कयो आहे लेकिन इहो तव्हांजो निकिरी वेंदो त अॻिते अञा वधीक कॉम्पिटिशन आहे हाणे फर्स्ट तव्हां त इन ॻाल्हि ते पहुतो तव्हांखे हिकिड़ी शइ मिली वई घटि में घटि तव्हां पंहिंजो गुज़र करे सघो था त फैमिली गुज़र करे सघो था दिस इज़ गुड डिसीजन आई विल रिकमेंड पर जेकॾहिं चओ त तव्हांखे वॾो टारगेट अचीव करिणो आहे त पोइ तव्हांखे कुर्बानी ॾियणी पवंदी पर उहो कॉन्फिडेंस आहे तव्हांजो माना तव्हांखे एतिरो कॉन्फिडेंस आहे त जेकॾहिं तव्हां हिन शइ खे छॾियो था त पोइ तव्हां जेको आहे उहा शइ हासिलु करे सघंदो इट शुड बी योर कॉन्फिडेंस हाणे मां तव्हांखे पंहिंजी कॉन्फिडेंस जी ॻाल्हि कयां त मां पंहिंजे क्लास जो टॉपर ज़ाहिर मां पंहिंजे स्कूल कॉलेज में होशियारु तरीन छोकिरो हूंदो हुउमि तॾहिं मूंखे ज़हन में आयो उन वक़्तु मूंखे ख़्यालु थियो त मूंखे इंटर में इहो सम्झायो मैट्रिक में सम्झायो इनफैक्ट 9th में सम्झायो त यू हैव पोटेंशियल टू बिकम कमीशन ऑफिसर CS ऑफिसर त इहो ज़हन में हो त माना इहो करिणो आहे पोइ मूंखे ख़बर हुई त माना जेकॾहिं मां डॉक्टरी थो पढ़ां या हिते मेहरान यूनिवर्सिटी में थो अचां त मूंखे जेको आहे सो उहो मुंहिंजी लर्निंग कोन थींदी मूंखे कीअं बि करे कराची वञिणो आहे त उन वक़्तु कराचीअ में सिंध मां जेके माण्हू ईंदा हुनखे सिर्फ़ु सिंधी डिपार्टमेंट दाख़िला मिलंदी हाणे हिकिड़ो छोकिरो टॉपर आहे A ग्रेड वठे थो ऐं कंहिं फील्ड वञी सघे थो उहो सिंध कराची यूनिवर्सिटी में सिंधी डिपार्टमेंट दाख़िला वठंदो फर्स्ट क्लास CS कोन थी थिए त पोइ छा बचंदो इट वॉज अ गैम्बल बट आई टुक दिस गैम्बल एट द एज ऑफ 18 years माना उहो 18 सालनि मां उहो तो बाबे वारनि जी मुंहिंजो नंढो भाउ वेठो आहे हुनखे ख़बर आहे उनजो एतिराज़ हुयो त तूं वेंदे ख़राबु थी वेंदे पर मूं गैम्बल कई मां हुते कराची यूनिवर्सिटी में वञी सिंधी डिपार्टमेंट दाख़िला वरिती पर उहो सिंधी डिपार्टमेंट पढ़ंदा कोन हुआ सॼी लाइब्रेरी में पढ़ंदा हुआ ऐं विदिन 2 years CS थी वई हाणे इहो आहे तव्हांजो कॉन्फिडेंस जेकॾहिं कॉन्फिडेंस आहे तव्हांजो पाण में त पोइ रिस्क खणो जेकॾहिं कॉन्फिडेंस न आहे त रिस्क न खणो रिस्क जा 2 फ़ाइदा हूंदा आहिनि मोर द रिस्क मोर द प्रॉफिट तव्हांखे ख़बर आहे जेकॾहिं रिस्क तव्हां खणंदो तव्हांखे जेको आहे सभु रस्तो मिलंदो जे न खणंदो त हिते वेठा हूंदव पोइ हाणे इहो तव्हां पंहिंजो पाण सां सुवाल कयो असां न पुछो पर मां तव्हांजी जाइ ते हुजां त मां रिस्क खणां ऐं ज़िंदगी में मुंहिंजो हमेशह रिस्क जे करे मां अॻिते हलियो आहे माण्हू सभु कुझु चवंदा बाबा दुनिया में हिते जेको सिंध पाकिस्तान में आहे ई गवर्नमेंट जॉब उहो CS जॉब आहे मां हुनखे छॾे वियुमि यूनाइटेड नेशन्स में हलियो पेंशन में हलियो हुन खां पोइ मूंखे अञा तमामु घणा चांस मिलिया जेतिरो मुंहिंजो एक्सपांशन हॉरिज़न वधियो ओतिरो मूंखे वधीक फ़ाइदो थियो त इहा मां रिस्क खणण लाइ तयारु आहियां उहो तव्हांजी रिस्क जी कैपेसिटी केतिरी आहे उनमें तव्हांजो बैकग्राउंड बि आहे फैमिली बि आहे सभिनी शयूं ॾिसणो पवंदो मूंखां पुछो था त रिस्क खणो पाण खां पुछी ॾिसो तव्हांखे ठाहियो आई होप आई गिव यू मुंहिंजो सुवाल इहो आहे त रिजॉर्टिंग